अॼु असीं इहो मालूम करणु सिखंदासीं त फ़ारेनहाइट स्केल में मिलियल गर्मी पद खे सेल्सियस स्केल में तब्दील करण जे लाइ मिलियल गर्मी पद मां 32 खे छो कट कयो वञे थो ऐं उन्हीअ खां पोइ मिलियल कटुपत खे अणपूर 5/9 सां छो ज़रब कयो वञे थो। इन्हे लाइ असीं सेल्सियस स्केल वारे थर्मामीटर ऐं फ़ारेनहाइट स्केल वारे थर्मामीटर खे ॾिसंदासीं। सेल्सियस स्केल मुताबिक़ पाणीअ जो ॼमण पद 0 दर्जो सेल्सियस ऐं पाणीअ जो टहिकण पद 100 दर्जो सेल्सियस आहे ऐं फ़ारेनहाइट स्केल मुताबिक़ पाणीअ जो ॼमण पद 32 दर्जा फ़ारेनहाइट ऐं पाणीअ जो टहिकण पद 212 दर्जा फ़ारेनहाइट आहे। सेल्सियस स्केल में जॾहिं असां पाणीअ जे टहिकण पद 100 दर्जो सेल्सियस मां पाणीअ जो ॼमण पद 0 दर्जो सेल्सियस खे कट कयोसीं त असांखे 100 मिलियो, यानी सेल्सियस स्केल 101 जेतिरनि हिसनि में विरहायल आहे। अहिड़ीअ तरह फ़ारेनहाइट स्केल में पाणीअ जे टहिकण पद 212 दर्जा फ़ारेनहाइट मां पाणीअ जे ॼमण पद 32 दर्जा फ़ारेनहाइट खे कट कयोसीं त असांखे 180 मिलियो, यानी फ़ारेनहाइट स्केल 181 जेतिरनि हिसनि में विरहायल आहे। सेल्सियस स्केल जो मुख़फ़िफ़ C आहे ऐं फ़ारेनहाइट स्केल जो मुख़फ़िफ़ F आहे। हाणे असीं सेल्सियस स्केल जे लाइ अंश में C मां पाणीअ जो ॼमण पद कट कंदासीं ऐं हेठि छेद में 1 जेतिरनि हिसनि जे लाइ पाणीअ जे टहिकण पद 100 मां पाणीअ जो ॼमण पद 0 खे कट कंदासीं। साॻीअ तरह फ़ारेनहाइट स्केल में अंश में फ़ारेनहाइट मां पाणीअ जो ॼमण पद 32 दर्जा फ़ारेनहाइट खे कट कंदासीं ऐं हेठि छेद में 1 जेतिरा हिसा हासिल करण जे लाइ पाणीअ जे टहिकण पद 212 दर्जा फ़ारेनहाइट मां पाणीअ जो ॼमण पद 32 दर्जा फ़ारेनहाइट खे कट कंदासीं। अहिड़ीअ तरह अंश C मां 0 खे कट कयोसीं त असांखे अंश C मिलियो ऐं हेठि छेद 100 मां 0 खे कट कयोसीं त असांखे छेद 100 मिलियो। साॼे पासे F मां 32 खे कट कयोसीं त असांखे F काटू 32 मिलियो ऐं हेठि छेद में 212 मां 32 खे कट कयोसीं त असांखे कटुपत 180 मिली। हाणे असांखे खाॿे पासे C/100 मिलियो ऐं साॼे पासे F काटू 32/180 मिलियो। खाॿे पासे असांखे C/100 मिलियल आहे। C/100 में 100 छेद आहे जेको वंड जी सूरत में मिलियल आहे। 100 खे हल करण जे लाइ असां 100 खे 2 भेरा ज़रब जी सूरत में असीं खाॿे पासे ऐं साॼे पासे लिखंदासीं। खाॿे पासे 100 खे जॾहिं असां 100 खां वंड कयोसीं त असांखे वंडुपत 1 मिली। साॼे पासे 180 ऐं 100 हिक ॿिए जा पूरा वंडींदड़ कान्हे, तंहिं करे असां 100 ऐं 180 जो वॾो आम पूरो वंडींदड़ वंड रस्ते मालूम कंदासीं। वंड रस्ते 180 ऐं 100 जो वॾो आम पूरो वंडींदड़ 20 मिलियो। हाणे असां 100 खे
180 ऐं 100 जे वॾो आम पूरो वंडींदड़ 20 सां वंड कयोसीं त असांखे वंडूपत 5 मिली। अहिड़ीअ तरह 180 खे 180 ऐं 100 जे वॾो आम पूरो वंडींदड़ 20 सां वंड कयोसीं त असांखे वंडूपत 9 मिली। आख़िर में हाणे असांखे मसावात मिली। C बराबरि F काटूअ 32 ज़रब 5/9। तंहिं करे इन मसावात ज़रिए असीं चई सघूं था त फ़ारेनहाइट स्केल में ॾिनल गर्मी पद खे सेल्सियस स्केल में तब्दील करण जे लाइ पहिरियां ई फ़ारेनहाइट स्केल में ॾिनल गर्मी पद मां 32 कट करियूं था ऐं जेको तफ़ावत मिले थो उन खे 5/9 सां ज़रब करियूं था।